हनुमान ते परसा कर पुनि कीन प्रणाम। राम काज कीने बिनु मोही कहाँ विश्राम। हनुमान जी मैनाक पर्वत के हथ सां टच कयो, हथ सां छुई करे उन्हनि खे मैनाक पर्वत के प्रणाम करे चयो कि भाऊ प्रभु श्री राम जी जो कारज पूर्ण करण जे सिवा मुखे विश्राम किथे। चवंता परम भक्त तुलसीदास जी भी कि प्रभु श्री राम जी जे कुल गुरु सागर जिन जी प्रेरणा सां विशाल व मजबूत मैनाक पर्वत सागर किनारे प्रकट थी वयो ऐं हनुमान जी सां चवण लॻो कि अच हनुमान मुंहिंजे मथां थोड़ो आराम कर, थोड़ो विश्राम कर मुंहिंजे मथां। परंतु हनुमान जी विनम्रता सां मैनाक पर्वत के टच कयो, मैनाक पर्वत के छुई करे प्रणाम कयो ऐं चवण लगा कि तव्हां के ॾिसी करे मूंखे जाम ख़ुशी थी रही आहे मैनाक पर्वत। हाणे मूंखे लगे तो कि तव्हां जी ऊंचाइयुनि सां मां इन सागर के उने पार पहुची वेंदमि। मां इन सागर सां उने पार पहुची वेंदमि। उने पार ताणी मां छलांग भी लगाए रखंदमि। मूंखे पूर्ण विश्वास आहे कि तव्हां प्रभु श्री राम जी कृपा सां ही मुंहिंजी सहायता जे लाइ, मुंहिंजी मदद जे लाइ इते आया आहियो ऐं अवश्य ही मुंहिंजो भार, मुंहिंजी शक्ति, मुंहिंजो असीम वेग तव्हां सहन करे सघंदा। ऐं जेसि ताणी ॻाल्हि आहे विश्राम जी, अगरि ॻाल्हि चई वञे आराम जी तो तव्हां पुछियो मूंखां ही तव्हांजो वॾो आभार। किंतु साईं ही मुंहिंजी आहे मजबूरी कि बिना प्रभु श्री राम जी जो कार्य पूर्ण करण जे सिवा, बिना प्रभु श्री राम जी जो कार्य पूर्ण किए मां ख्वाब में भी विश्राम करण जी सोचे नथो सघां, सपने में भी विश्राम नथो करी सघां। अतः मां तव्हां के प्रणाम तो कयां ऐं संभली करे रहजो। मां तव्हां जे मथां हाणे छलांग लगाईंदमि। इएं चई करे मैनाक पर्वत के सावधान करे हनुमान जी मैनाक पर्वत जे सभिनी खां मथे शिखर, सभिनी खां जेको मथे वारो शिखर हो, सभिनी खां जेका मथे वारी चोटी हुई उते चढ़ी विया ऐं सागर पार करण जे लाइ लंका जी दिशा में उन्हनि छलांग लगाए छॾी। चओ श्री राम, जपो प्रभु राम, चओ हनुमान, जपो प्रभु राम, जपो प्रभु।